सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। हिकिड़ो शख्स ॾाढो आलसी हो, हुनखे कमु न पुॼंदो, पर सभिनी घर वारा चवंदासीं कुझु कर कुझु कर। हिकिड़े ॾींहुं ख़्यालु आयुसि, चवण ॿियो त नथो पुॼे, जंगल में वञी करे कुझु काठियूं करे अचां। तो जीअं काठियूं करण वियो, अञा कुझु अॻिते जंगल में वियो, हिकिड़ी लोमड़ी हुई ऐं लोमड़ी ॼंग भॻल हुई, मंडकाए करे हली रही हुई ऐं लोमड़ी जे वात में कुछ गोश्त जो टुकड़ो या कुछ हुयो जेको खाई रही। फिर के ख्याल आयो, जाने लोमड़ी बीमार, ॼंग भॻल, अगर इन्ही खे ई मालिक खाधो ॾे थो त पोइ मूंखे वेठे न ॾींदो, पर ॾे केरु थो ॾिसण सही। एतिरे में अञा वेठो ई हुयो त साम्हूं शेर पे आयो। त हे शेर खे ॾिसी करे पहिरियों टिॼो, चई छा कयां, हिकदमि वण ते चढ़ी वियो, चवण मथे वञी करे वेहां थो। शेर आयो ऐं उनखे टुकड़ो हुयो अची करे लोमड़ी जे अॻियो रखियईं ऐं लोमड़ी खाइण लॻी। चो मालिक हलो बीमार शेर न थे, उहो बि खवाईंदो पिया, मां कमु छो कयां, मालिक मूंखे बि ॾींदो। ऐं अञा पंहिंजी आलस वधाए छॾी, वरी अचे ई न। आख़िर घर वारा हिकिड़े संत ॾे वठी वियसि, चइसि आसीस करोस, कुझु कंदो ई न आहे। त संतनि खां पुछियो, चइसि पहिरियों त मूंखे थींदो न हो, पर हिननि चयो मां जंगल में वियुमि, उधर लोमड़ी हुई वीचारी बीमार पई, ॼंग भॻल हुअसि, मां चयो कीअं खाईंदी, एतिरे में शेर आयो, हुनखे पंहिंजो टुकड़ो ॾिनई अची। हाणे मालिक खे भॻल ॼंग लोमड़ी खे बि पंहिंजो खाधो ॾिनो, छा मांखे वेठे न ॾींदो। त संत खिलियुसि, तंहिं तूं जंगल में बि वए, लोमड़ी बि ॾिठई ऐं शेर बि ॾिठई, तूं हरू भरू पंहिंजो पाण खे लोमड़ी छो भरायो आहे, ॼंग भॻल ऐं बीमार। उते शेर बि हुयो न, मालिक तोखे शेर बनाए करे मोकिले, तूं ॿियनि खे खवाइण वारो बि, पंहिंजो पाण खे कमज़ोर न कर, पंहिंजे पाण खे लोमड़ी न कर। सो हक़ीक़त में सच साईं जो जीवन असांखे लोमड़ी थियण न ॾींदो, असांखे शेर थियण ॾींदो आहे। असांखे पंहिंजी रहमत सां भरण सेखारियो आहे। कुझु न मूंखे दुख अचे ई न, तकलीफ़ अचे ई न, दुख अचे ई न, तव्हां कुझु बणिजो ऐं बणजण जे लाइ पंहिंजा संस्कार, पंहिंजा किरदार, पंहिंजा इख़लाक, पंहिंजा कैरेक्टर, उहे सभु चङा कयो। जेकॾहिं तव्हां चङा थींदव त पोइ सदाई चङाई मिलंदी रहंदी ऐं तव्हां सदाई खुशहाल ऐं ख़ुशि नसीब रहंदव।